दुनिया जे मथां अहिड़ो वक़्तु अची वियो आहे जो हर तरफ़ जेको आहे वबा ई वबा आहे, मुसीबत ई मुसीबत आहे, तकलीफ़ ई तकलीफ़ आहे। दुनिया में हूअं त तकलीफ़ूं हुयूं, पर हिन वक़्त में जेका तकलीफ़ आहे इहा वॾे हिकिड़ी सम्झो त अहम क़िस्म जी तकलीफ़ आहे, मुसीबत आहे, वबा आहे। लेकिन त कल्ह सिर्फ़ु हिकिड़े मुल्क जे अंदरि 250 माण्हू सिर्फ़ु इन वबा जे करे हलाक थी विया। 250 माण्हू। चवनि था त पूरी दुनिया जे अंदरि 1 लख खां मथे इन जा मरीज़ जेके आहिनि थी चुका आहिनि। 1 लख खां मथे। 5400 या कुझु 5000 खां मथे मथे जेके आहिनि माण्हू जेके आहिनि चवनि था त इन वबा जे करे फ़ौत थी चुका आहिनि। ऐं कुझु त ख़बरूं अहिड़ियूं बि आहिनि त चवनि था त कंहिं मुल्क में इन वबा जे मरीज़नि खे उन्हनि जे लाशनि जे असरात खां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ 100 जी तादाद में लाशनि खे हिकु जॻह ते जमा करे उन्हनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। अंदाज़ो लॻायो त इंसानियत जे मथां केॾो वॾो अलमियो अची चुको आहे। सो अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त इंसान जे मथां तकलीफ़ बि अल्लाह जे हुक्म सां ईंदी आहे ऐं ख़ैर बि अल्लाह जे हुक्म सां ईंदो आहे। तकलीफ़ जी हालत में इंसान खे डिॼणो न आहे ऐं सम्झो त इन जे करे मायूस न आहे थियणो। एतिरो ज़हन में रखी छॾे त वइन यमसस्क अल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हू वइन युरिदक बिखैरिन फला राद लिफज़लिही। अल्लाह तबारक व तआला जॾहिं कंहिंखे नुक़सान पहुचाइण जो इरादो फरमाईंदो आहे त कोई काइनात जे तख़्ते ते न आहे जो उनखे उन नुक़सान खां बचाए ॾेखारे। ऐं जॾहिं वरी भलाई जो इरादो फरमाईंदो आहे फरमाई त पोइ कोई काइनात जे तख़्ते ते अहिड़ो न आहे जो उनखे नुक़सान में मुब्तला करे सघे। हाणे इन मां 2 ॻाल्हियूं मालूम थियनि थियूं त नुक़सान जो मालिक बि अल्लाह, नफ़े जो मालिक बि अल्लाह। ऐं इन मां हिकिड़ो सबक़ इंसान खे इहो मिले थो त इंसान तवक्कुल करे अल्लाह जी ज़ात जे मथां। पर तवक्कुल जो मतिलबु अहिड़ो न आहे त इंसान जेको आहे बग़ैर इलाज जे बग़ैर मुआलिजे जे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जे मथां तवक्कुल कयूं वेठो हुजे। इहा इंसान जी बेइज़्ती आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इलाज ॿुधायो मर्ज़ जो। जीअं मां अवां जे साम्हूं हिकिड़ी हदीस पढ़ियमि, मां उन जे तरफ़ अचां थो, पर पहिरियां अर्ज़ु कयां त इंसान जे मथां जॾहिं वबा अचे, तकलीफ़ अचे त उन वक़्त में इंसान सब्र करे ऐं उन वबा ऐं तकलीफ़ जे ख़त्म थियण जी कोशिशि कंदो रहे। पोइ कोशिशि करण जा 3 तरीक़ा आहिनि। हिकु इहो आहे त तव्हां दुनिया जा असबाब अपनायो। जाइज़ तरह जा जेके बि असबाब आहिनि, जीअं तव्हांखे गवर्नमेंट चवे थी त बाबा इहे पंहिंजा नक ऐं वात खे ढकियो, ठीकु आहे, तव्हां हुनखे ढकियो। पंहिंजे हथनि खे जेको आहे साफ़ु कयो, इन्हनि सां साबुणनि सां या सफ़ाई वारियुनि शयुनि सां साफ़ु कयो, उन सां बि साफ़ु करणु घुरिजे। अहिड़ी तरह इहो जेको ज़ुकाम हुजे या खंघि हुजे या जिस्म जे अंदरि सूर हुजे या साईं जेके चवां साह जी तकलीफ़ हुजे त उन वक़्त में माण्हू कंहिं हाज़िक़ तबीब खे ज़रूरु ॾेखारे। इहे आहिनि दुनिया जा असबाब। टिको पंहिंजो दुनिया जो ज़रूरु थींदो आहे। ऐं 2 नंबर ते आहे त इंसान जेको आहे तवक्कुल ऐं सब्र करे अल्लाह जे ज़ात जे मथां। सब्र करे ऐं तवक्कुल करे अल्लाह जे मथां। जंहिंखे इन वबा जो शिकार थियणो हूंदो उहो थी करे रहंदो, चाहे उहो बादशाह हुजे, चाहे ग़रीब हुजे, मिसकीन हुजे, अमीर हुजे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फरमान जो मफ़हूम आहे त तव्हां मुसीबत बीमारी घुरी करे न वठंदा कयो, पर जॾहिं अचे त अल्लाह खां वरी उन जे तदारुक जो दुआऊं घुरंदा कयो। त हिकिड़ो त थियो इहो दुनिया जो इलाज। दुनिया जो इलाज बि अपनाइण जेको आहे सुनत आहे। ऐं ॿियो आहे दीनी इलाज। दीनी इलाज में पहिरियों त इहो आहे त माण्हू पंहिंजे ज़हन मां इन वबा जो ख़ौफ़ कढी छॾे। जीअं का तकलीफ़ ईंदी आहे न, उन तकलीफ़ खे मोह ॾियणु, मुड़ुसु माण्हू थिए। छो त बीमारी उन माण्हू जे मथां वधीक हमिलो ऐं असरु कंदी आहे जेको उन बीमारी खां डिॼंदो घणो आहे। बीमारी खां डिॼणो न आहे, अल्लाह पाक खां माफ़ी घुरणी आहे, पर जेकॾहिं अची वञे त एहतियात करणो आहे, सब्र करणो आहे ऐं उन खां शिफ़ा करण जूं कोशिशूं करणियूं आहिनि। बीमारी ॾियण वारो बि अल्लाह, बीमारी खां शिफ़ा ॾियण वारो बि अल्लाह।
इहे जेके आहिनि वबाऊं त कुझु बि न आहिनि। अल्लाह तबारक व तआला हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे मथां जेका तकलीफ़ आंदी चुरण पुरण खां बि ख़तमु थी वियो हज़रत अयूब अलैहिस्सलाम। पर बजाए इन जे जो अयूब अलैहिस्सलाम बीमारी ते परेशान थिए रहंदो उन में ख़ुशि थींदो हुयो। ख़ुशि जो मतिलबु इहो न आहे त को बीमारी जे अंदरि ख़ुशि हूंदो, बल्कि मतिलबु इहो हूंदो त चवंदो त ए मुंहिंजा अल्लाह जंहिंमें तूं राज़ी उन में मां अयूब बि राज़ी, जंहिंमें मुंहिंजो रब राज़ी उन में मां बि राज़ी। त इंसान जेको आहे तवक्कुल अहिड़ो करे त अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं आज़माए थो त इंसान दुआ घुरे त रब मां आज़माइश जहिड़ो न आहियां, मुंहिंजे मथां हिन आज़माइश खे ख़तमु ऐं दफ़ा करणु फरमाए। ऐं जॾहिं आज़माइश अची वञे त कॾहिं कॾहिं अल्लाह पाक आज़माईंदो बि पंहिंजे प्यारनि ॿारनि खे आहे त उन आज़माइश ते कामयाबी सां लहण जे लाइ इंसान सब्र करे ऐं सब्र अहिड़ो करे जीअं अल्लाह पाक हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे सब्र जा मिसाल क़ुरान जे अंदरि बयानु फरमाया। सो बहरहाल त उन में मूं अर्ज़ु कयुमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हिकिड़ो शख़्स आयो अची करे अर्ज़ु कई, उन चयो त ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं मुंहिंजे भाउ खे पेट जी तकलीफ़ थी पई आहे ऐं उन तकलीफ़ खां इलाज तव्हां ॿुधायो। पाण साईं जन उन वक़्त में इहो न फरमायो त वञी करे नमाज़ पढ़, वञी करे रोज़ो रख। इहे शयूं बि इन्हनि बीमारियुनि खां शिफ़ा जा असबाब आहिनि, को शक न आहे। पर दुनिया जे अंदरि इन्हनि मामलात ऐं इन्हनि खे शिफ़ा हासिल करण जे लाइ दुनिया जे असबाबनि जो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾस ॾियणु फरमायो। इहो ज़रर वारो या नुक़सान वारी शइ उन वक़्त में आहे जॾहिं इंसान इन दवा जे अंदरि शिफ़ा सम्झे या इन सबब जे अंदरि शिफ़ा सम्झे। इहे हिकिड़ा असबाब आहिनि बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। न दवा शिफ़ा ॾींदी, न को डॉक्टर शिफ़ा ॾींदो, न को हकीम शिफ़ा ॾींदो। तमामु बीमारियुनि खां हर हालत में शिफ़ा ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। इहो इंसान जो यकीन हुजे। ऐं इंसान ऐं ॿिए नंबर ते अर्ज़ु इहो त ही वबा जे वक़्त में इंसान पंहिंजो पाण खे गुनाह खां परे करे। असांजे हुकूमतुनि जा या दुनिया जे इन हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन्स जा जेके तव्हां ॾिसंदा त उहे तव्हांखे एहतियात अपनाइण जी त कोशिशि कराईंदा, चवंदा त एहतियात कयो। पर जेकॾहिं बिल फर्ज़ हाणे 5000 खां मथे माण्हू बि त वफ़ात करे विया आहिनि न, हूअं बि माण्हू दुनिया जे अंदरि हज़ारे मरनि था रोज़ानो। पर हिकिड़ी वबा जी सूरत में इंसान अलाह जे तरफ़ वञे हलियो त उते इंसान जो छा हिसाब किताब थींदो, उतां जे लाइ कुझु त तयारी करे वञे इंसान। उन तयारी जे लाइ कम अज़ कम इहो अमल इंसान जे ज़हन में हुजे त इंसान पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाए। जेको गुनाह हुन जी ज़िंदगीअ में आहे उन ज़िंदगीअ में जे इन गुनाह खां परे करण जी कोशिशि करे, इन एतबार सां त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इंसान जो मौत जंहिं वक़्त में लिखियलु हूंदो उन वक़्त में अची वियो त इन हालत में मां अल्लाह वटि कहिड़ो मोड़ींदुसि। पर इन्हनि शयुनि जो इंसान खे हिस्सो न आहे। ऐं असांजे जेके इहे गवर्नमेंट आहिनि इन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो हिस्सो ई न आहे। इहे रुॻो ॼट जाहिल पाण जो दीन खां ला इल्म, तंहिंजे करे रहियत खे बि न ला इल्मीअत वारा सबक़ ॾींदा। त एतिदाल इहो हुजे। असां चवंदा त उहे बि एहतियात अपनायो। भली घणी बूथ ते अहिड़ो टोकरो चढ़ियो जीअं हमरा जेको आहे न जीअं ॿार खे पेपर पाराइबो आहे न, बूथ ते पेपर पायूं हलंदा। हालत इहा लॻी पई आहे जो अॻ में क़ुरान जो आयतूं ॿुधाए ॿुधाए उलमा थकिजी पिया। औरतुनि खे त बाबा पर्दो कयो, पंहिंजो मुंहुं ढकियो, कॾहिं उन्हनि पर्दो न कयो, बल्कि पंहिंजे जिस्म ते बि अहिड़ा कपिड़ा पातऊं जो कासियातुनि आरियातुनि, लिबास पाइण जे बावजूद बि उन जा जिस्म ॼण त उघाड़ा नज़र अचनि। पोइ अहिड़नि जे मथां अल्लाह जी लानत न वसंदी बि छा थींदी। अहिड़ा बीमारी आई, बीमारी जे ख़ालिक़ सां सुलो करण जी इंसान जे अंदरि हिमत न आहे। बीमारी खां पिया था टिजनि। पोइ अहिड़ा टोपला पाई वठनि था जीअं न गॾ जे मथां आथर पातल हूंदा आहिनि, जो ईअं चौधारी जेको आहे मुंहुं ढकियल हुजे, अखियूं ज़ाहिर थियनि, जीअं गॾ खे न आथर पाराईंदो आहे मालिक, तीअं गॾ खे हलाश कंदो वञे। त इंसान जी हालत इहा लॻी पई आहे। इन डिज़ाइन ऐं बोत वारी डिज़ाइन में मर्द बि ख़ुशि आहिनि त औरतूं बि ख़ुशि आहिनि। पर जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकुम थिए पियो त ए मर्दो पंहिंजे चहिरे ते ॾाढ़ी खे सजायो, ए औरतो
पंहिंजे जिस्म खे ढके करे हलो ऐं पंहिंजे मुंहं ते पर्दो करे हलो त उन वक़्त में इंसान खे इन जी अहमियत सम्झ में न पई अचे। दुनिया जी चंद ॾींहंनि जी वबा आई, इन वबा ऐं मुसीबत जे ख़ौफ़ खां इहे टोपला पंहिंजे थूथारियुनि ते चाढ़ी वतन था हलंदा, पर इन वक़्त में इंसान खे इहो ख़ौफ़ न थियो त मुंहिंजे रब जो हुकुम कहिड़ो आहे। जॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन, ए नबी पंहिंजे घर वारनि खे मोमिननि जी औरतुनि खे चओ त पर्दो कनि। उन वक़्त में इंसान तावीलूं करे साइड ते जेको आहे पंहिंजो रस्तो अची वञे। पर अॼु जेको आहे जॾहिं रब जो हुकुम आयो न त रब जे हुकुम ते सभु इहे आथर पाई वतंदा हलंदा, मुंहं ते ॾिसो त साम्हूं को सुञाणी बि न था केरु थो। बहरहाल सबबु अपनाइण में को हर्ज न आहे, पर सभ खां पहिरियां सबबु इहो आहे त इंसान पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाए। इंसान पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाए। अल्लाह से रहम करे। अहिड़ी हालत अहिड़ी जेका आहे तकलीफ़ अची वई आहे जो काबतुल्लाह बि तक़रीबन जेको बंदि लॻो पियो आहे। चौधारी जेका मस्जिद ठहियलु आहे उन मस्जिद जे अंदरि नमाज़ पढ़नि था या ॿाहिरों तवाफ़ कनि था, अंदरि काबतुल्लाह जे इर्द गिर्द जेको आहे इहातो क़ाइमु करे उनजो जेको आहे इन शइ खे बंदि कयो वियो आहे ताकी उनजो वेझो बि कोन वञे। अहिड़ी हालत अची वई आहे काइनात जे अंदरि। सो इनखे माण्हू मज़ाक न वठे, एहतियात करे, पर एहतियात उन शइ जो बि करे त अॻिते हली करे असांखे कहिड़ो हिसाबु ॾियणो पवंदो। कोरट अॻिते लॻी पई आहे, उन अॻिते वारी कोरट जे अंदरि इंसान जेको आहे छा हिसाब किताब ॾींदो उनजी बि इंसान तयारी करे। ईअं न त मरण खां ड्रिजंदो हिते एहतियात करे करे धकड़ी पवे, इंसान जे मथां हुक्म रबी अची वञे ऐं अॻिते हले त उते वञी ॾिसे त हाय अफ़सोस मां कोरोना जे करे त टोपला पायूं पिया था बूथ ते, पर हिन आख़िरत जे लाइ त क़ुर जे हिकिड़ी आयत ते अमल बि न करे आयुमि ऐं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी शरीयत ते अमल न करे आयुमि। इंसान इस्लाम जो मज़ाक उॾाइण में घणा माण्हू वेठा आहिनि। जेकॾहिं इस्लाम जी तरबियत सेखारिजे, तरीक़ो सेखारिजे त चवंदा त इहे रजत पसंद आहिनि, पाण वरी रोशन ख़्याल आहिनि। बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे त मूं अर्ज़ कयुमि त हज़रत सईद बिन अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां रिवायत आहे त हिकिड़ो शख़्स आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ कई, साईं मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ आहे, पेट जी तकलीफ़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त वञी करे उनखे माखी पीआर। त उनखे वञी करे माखी पीआरी। हाणे दुनिया जे हकीम, दुनिया जे डॉक्टर ऐं आख़िरत वारे डॉक्टर, जेको वही वारो डॉक्टर आहे उनजे अंदरि फ़र्क़ु ॾिसिजो। दुनिया जे अंदरि जेकॾहिं कंहिं डॉक्टर वटि वेंदा दवा लिखी ॾींदो, तव्हां वञी खणी हज़ार रुपया ख़र्चु करे उहा दवा खाईजो, तव्हां ॿीहर वरी वेंदो डॉक्टर इहा मां दवा कंदुमि, रहंदो मुंहिंजो हाल त ख़राबु थियो बीमारी त उहो पर्चो फाड़े करे वरी ॿी दवा लिखी ॾींदो। हा हाणे इहे तुंहिंजा जेके पैसा विया न इहे पाणी में लुड़ी आहे, वरी ॿिया पैसा भर त ख़बर पए त वरी ॿिया पैसा वरी तव्हां जेको आहे दवा वठी करे खाईंदा, चवंदा यार हिन सां त रहंदो फटू ख़राबु थी वियो त रहंदो वरी उहे बि भली खणी 15,000 20,000 ख़र्चु कयो त उते जेके उहे तव्हांजा लुड़ी वेंदा पाणी में, वरी तव्हांखे टियों नुस्ख़ो लिखी ॾींदो, तव्हां बि हुन ते ख़ुशि हूंदा त हा साईं वाह जो VIP डॉक्टर आहे। अल्लाह जे नाले ते ॾियण जे वक़्त में इंसान जा 10 रुपया ॾियण जे वक़्त में बि हथ ॾकंदा त रब जे नाले ते ॾियां थो, पर जॾहिं डॉक्टर खे ॾियणु वञे थो न कीअं हज़ारनि रुपयनि जी फीस ग़रीब मां ग़रीब बि कर्ज़ वठी करे उते अदा करे ईंदो, पर अल्लाह जे घर में रब जे नाले ते ग़रीब मिसकीन ते हुक़ूक़ुल इबाद ते ख़र्चु करण जे वक़्त में इंसान जे हथनि जे बीमारी वठी ईंदी। अल्लाह से रहम फरमाए। सो पाण साईं जन वटि उहो शख़्स 3 दफ़ा मोटी आयो त साईं मां इहो माखी पीआरी आहे, उनजे बावजूदि पेट जी तकलीफ़ त अञा वधी वई, अञा जेको आहे मोशन वधी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नुस्ख़ो न मटायो, हू चकर हणंदो रहियो पर साईं जन नुस्ख़ो न मटायो। साईं जन फरमायो त वरी वञी माखी खारायसि, छो ही ताल्लुक़ हुयो अल्लाह ऐं रसूल जो पाण में। साईं जन जेको लफ़्ज़ मुबारक ज़बान मां कढियो उहो आख़िरी ऐं शाफ़ी काफ़ी हुयो, उनजे अंदरि कंहिं बि क़िस्म जी तब्दीली करण जी इजाज़त न हुई। पाण साईं जन उनखे ॿुधायो, फरमायो त 3 दफ़ा मोटी आयो, साईं उनजो पेट अञा वधीक ख़राबु थियो, मोशन उनखे अञा घणा लॻा आहिनि। पाण साईं जन फरमायो त वञी करे माखी खारायसि, नुस्ख़ो साईं जन न मटाइणु फरमायो। जॾहिं 4थों दफ़ो वञी माखी खारायसि त पोइ अची करे साईं जन खे अर्ज़ु कयईं त साईं फरमाईं त साईं हाणे जेको आहे अल्लाह पाक उनखे शिफ़ा अता फरमाई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायूं त सदक़ अल्लाह
हुआ कज़ब बतन अखीक, फरमाए त मुंहिंजे अल्लाह जो फरमान सचो हो, तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो हुयो, उन पेट जे अंदरि फसाद हुयो, नुस्ख़ो सचो ऐं हाज़िक नुस्ख़ो हुयो, इन नुस्ख़े खे तूं खाराईंदे रहीं, उनजे पेट में जेको फासिद मादो हुयो उहो निकिरंदो रहियो। जॾहिं फासिद मादो निकिरी वियो त अल्लाह पाक तुंहिंजे भाउ जे पेट खे नओं बनो ऐं शिफ़ायाब करे ताज़ो तवानो करणु। इहो हुयो नुस्ख़ो मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सो इन जे करे दुनिया जा नुस्ख़ा अपनाइण सां गॾोगॾु इन कोरोना खां बचाइण जे लाइ पंहिंजे लाइ ही दीनी नुस्ख़ा बि इंसान अपनाए, पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाए ऐं अल्लाह जे फर्ज़नि जे अदा करण जी तौफ़ीक़ जेको आहे अल्लाह खां तौफ़ीक़ घुरे हुनजे अंदरि कोशिशि करे। सो उलमा इकराम जेके दुआऊं ॿुधाइनि था, भाई हदीसुनि में काफ़ी दुआऊं अचनि थियूं, पर जेके मशहूरु दुआऊं आहिनि उहे मां अव्हां जे साम्हूं अर्ज़ु कयां त जॾहिं इंसान इन्हनि दुआउनि जो इतमाम कंदो, पर शर्त इहो आहे एहतियात बि करे, भली जेको आहे पंहिंजो नासा ऐं ॿुध ढकियूं हिते हलंदो ऐं हथनि खे बि माण्हू धोए साफ़ करे, इन्हनि एहतियात सां गॾोगॾु गुनाह खां पंहिंजो पाण खे बचाए, नमाज़ जी जेका आहे कोशिशि करे, फर्ज़नि जे अदा करण जी कोशिशि करे, चाहे उहे फ़र्ज़ हुकूकुल लाह जा हुजनि या हुकूकुल इबाद जा हुजनि, बाननि सां बि माण्हू हक़ अदा करण जी पूरी कोशिशि करे। ईअं न त जेका हेॾा नमाज़ी हुजे ऐं पोइ बाना जेके हुन जे बारे में बददुआऊं वेठा कंदा हुजनि त रब हे कहिड़ो जेको आहे बानो आहे जंहिं असांजी ज़िंदगी बि अजीरन करे छॾी आहे, अहिड़ी हालत न हुजे। सो फरमाए त ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, इहा तव्हां पंहिंजी ज़बान ते कसरत सां पढ़ंदा रहंदव, अल्लाह पाक अव्हां खे बीमारियुनि खां शिफ़ा नसीब फरमाईंदो। आयत करीमा चइबो आहे हिनखे, तव्हां सुबुह शाम 100 दफ़ा पढ़ो या हर नमाज़ खां बाद में कसरत सां अव्हां इन आयत करीमा खे पंहिंजी ज़बान जो विर्द जारी रखो, अल्लाह पाक जेको आहे हिन बीमारी खे वेझो हेठि न ॾींदो इंशाअल्लाह। ऐं ॿिए नंबर ते अल्लाह मरफ़ा अनल बला वल वबा, ए अल्लाह असांखां मुसीबत खे ऐं बीमारी खे असांखां ख़तमु करणु फरमाए, असांखे हुनखां आज़ादु करणु फरमाए। त इहा दुआ बि पढ़ंदो रहंदो त अल्लाह तबारक व तआला, ऐं हुन में इहो आहे त रब जेको आहे पाक आहे तुंहिंजी ज़ात ऐं असांखे तमामु मुसीबतुनि खां छॾाइण वारी तुंहिंजी ज़ात आहे, पाक तुंहिंजी ज़ात आहे, बेअब ज़ात तुंहिंजी ज़ात आहे। जेसीं तूं असांजे मथां रहम न कंदे त असां नाइंसाफ़नि मथी पवंदासीं। ऐं टीं दुआ आहे त माण्हू घरां निकिरे या खाधो खाए या का बि शइ खाए त उन वक़्त में इहा दुआ पढ़े, बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु बिस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समाई व हुवस समीउल अलीम। इहा माण्हू दुआ घर खां निकिरे या घर में दाख़िल थिए या जेको आहे मानी खाए पाणी पीए, इहा दुआ पढ़ंदो रहे। इन जी माना इहा आहे त इहा जेका बि शइ मां इस्तेमालु कयां थो, घर खां निकिरां थो या जेको आहे पाणी पीआं थो या मानी खावां थो, अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरां थो, अल्लाह पाक इन शइ मां जेको बि ज़रर ऐं नुक़सानु आहे इन रब जे नाले सां उहो नुक़सानु इन मां ख़तमु थी वञे ऐं उन रब जे नाले सां दुआ घुरंदो जेको आसमाननि ऐं ज़मीननि जो मालिक आहे। सम्झो था? सो अहिड़ी तरह ऐं चौथी दुआ इहा आहे, आऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़ फल्लाहु ख़ैरुन हाफ़िज़ुन व हुव अरहमुर राहिमीन। इहा माण्हू दुआ जेको आहे पढ़ंदो रहे, या वरी जेकॾहिं को दोस्त जेको आहे तावीज़ में लिखी करे ॿधी छॾे तॾहिं बि उनखे इजाज़त आहे। ऐं हर नमाज़ खां बाद में बहितरीन जेका दुआ या आयत आहे उहा आयतुल कुर्सी आहे। हर नमाज़ खां बाद में माण्हू आयतुल कुर्सी दुरूद शरीफ़ सां गॾु पढ़ी करे पंहिंजे जिस्म ते, पंहिंजे बचड़नि जे जिस्म ते, पंहिंजे घर में इर्द गिर्द जेको आहे दम करे छॾे, अल्लाह तबारक व तआला तमामु मुसीबतुनि खां सभिनि इंसाननि जी रब सां हिफ़ाज़त फरमाईंदो। अल्लाह